सेवण पर ठेबाड़ थाणे जो पुलिस एहलकार मोहम्मद सलेमान पुछियो पुलिस जी सरकारी टपाल खणी सेवण अची रहियो हो त इंडस हाईवे ते संदसि मोटरसाइकिल गॾे गाॾे सां टकराइजी वई। नतीजे में संदसि हिकु टंग ज़ाया थी वई ऐं उहो केतिरा ई महीना इस्पताल में इलाज वेठो जेको 5 ॾींहं अॻु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। मुंहिंजो भाउ पुलिस वारो वियो पिए सरकारी कम सां सेवण, रस्ते में गॾे गाॾो टकरिजी साइकिल मोटर ज़ख़्मी थियो, टंग भॼी पई। पोइ उन खां बाद में इलाज हलंदो रहियो हैदराबाद पोइ कराची। असां किराए लाइ पैसे ई कोन, खटू खपासीं, पींगा खपासीं, हल चल चल घर खपाए। असां मुताबिक़ त असांजे भाउ खे जेको सरस जेको आहे उहा मिली वञे ऐं ॿियो असांजो भाइटियो जेको आहे अकेलो पुटु आहे, ॿियो ही पुटु दरेश जेको गवर्नमेंट जे कम सां वियो पिए ऐं उहो जेको एक्सीडेंट में वीचारो 10-11 महीना जेको हुन वीचारे पंहिंजा सूर सटा, लेकिन हू बची न सघियो। हिननि पंहिंजो घर जो तलब खपाए छॾियो। 10 महीना थिया यको तकलीफ़ में पियो खटे के पुछा कोन के न पुलिस न को वॾो असांजो हक़ खपे, असांजी ड्यूटी खपे। असां सफ़ाई सलेमान पुछियो पुलिस में नौकरी कंदो हो, 10-11 महीना अॻु में एक्सीडेंट थी वियो, ठीकु आहे। उन खां पोइ असां ॻोठाणनि कुझु मदद कई, कुझु उन वीचारे पंहिंजी बनी आहे उहा खपाई। असांजी रिक्वेस्ट आहे SSP साहब जामशोरो खे, DIG हैदराबाद शर्जील साहब खे त हिन ई का मदद कई वञे। कैमरामैन काशिफ कुंबर सां गॾु कादर कुंबर, सिंध TV न्यूज़, सेवण शरीफ।